बहुत लंबे वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन में अवां भली कार चऊं था। लाड़कानो में गुम ॼाणायल हिंदू नारी सोनिका भी मज़हब बटाए छॾियो आहे। सोनिका लाड़कानो वासी नौजवान ज़ीशान लिगारी से शादी करे छॾी आहे। संदसि नओं नालो हानिया रखियो वियो आहे। मर्ज़ीअ सां मज़हब मटाए ज़ीशान से शादी कई अथमि। सोनिका उर्फ हानिया इहो बयान ॾिनो आहे। SSP लाड़कानो जो चवणु आहे त सोनिका बाबति इश्तिहार पढ़ियो अथमि। वालदेन जी ख़्वाहिश मूजिब कार्रवाई कबी। इन खां अॻु सोनिया जी भेण आरती भी मज़हब मटाए पसंद जो परणो कयो हो। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। लाड़कानो में गुम ॼाणायल हिंदू नारी सोनिका भी मज़हब मटाए छॾियो आहे। सोनिका लाड़कानो वासी नौजवान ज़ीशान लिगारी से शादी करे छॾी आहे। संदसि नओं नालो हानिया रखियो वियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठूं था लाड़कानो में टाइम न्यूज़ के रिपोर्टर निसार खोखर खां। निसार, छा तफ़सील आहिनि अवां वटि? हिंदू नारी जेका लाड़काने जी 4 ॾींहंनि खां गुम हुई ऐं गुमशुदगी जे बारे में जेको पुलिस खे भी इतलाह कयो वियो संदसि माइटनि पारां त उहा लापता आहे। हाणे उहा मंज़र आम ते अची चुकी आहे। उन जो मंज़र आम ते अचणु जेको आहे अख़बार में इश्तिहार आयो आहे जंहिंमें हुन पाण ॼाणायो आहे त इस्लाम क़बूल करे सोनिका मां हानिया पंहिंजो नालो रखियो आहे ऐं लाहौरी महले जे नौजवान ज़ीशान लगारी सां हुन शादी करे छॾी आहे। सोनिका उर्फ हानिया जेको आहे सो इहो बि चयो आहे त मथां कंहिं बि क़िस्म जो ज़ोर ज़बरदस्ती दबाव न हुयो। उन पंहिंजी रज़ा ख़ुशी सां पंहिंजे मुड़ुस सां शादी कई आहे ऐं उन अपील कई आहे पुलिस खे त उनजे मुड़ुस या उनजे वालिदैन जे ख़िलाफ़ को बि एक्शन जेको आहे सो न खयो वञे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको इन सिलसिले में SSP लाड़कानो इमरान कुरैशी सां राब्तो थियो आहे मुंहिंजो। हुन जो चवणु आहे त छोकिरी बालिग आहे, 24 सालनि जी आहे, ग्रेजुएट आहे ऐं उन जेको आहे सो BSc कई आहे। हाणे उनजा माइट बि अञा ताईं असां वटि FIR वग़ैरह लाइ न आया आहिनि। माइट उन्हनि जा ईंदा, जेको बि हुननि जी जेका हूंदी मर्ज़ी उन मूजिबि FIR कंदासीं, पर कानूनी पहलू पिणु असांखे नज़र में रखणु घुरिजे ऐं उहो रखंदासीं। हीअ छोकिरी जे बारे में इहो बि ॿुधाए पियो वञे त गुज़िरियल राति देरि ताईं पंहिंजे माइटनि सां राब्ते में हुई ऐं WhatsApp मैसेजिस जे ज़रिए हुन पंहिंजे माइटनि खे ॿुधाए छॾियो हुयो त जिते हुनजो अॻु में मङणो कयो वियो हुयो छोकिरी जो, उहो हुनखे क़बूल न आहे, जंहिंजे करे हुन हाणे ज़ीशान लिगारी सां जेको आहे शादी कई आहे। ऐं जेके माइट उन चवनि पिया किथे ॿिए हंधा रहरकी आहे या कंहिं रहरकी वग़ैरह जे कंहिं मदरसे में आहे, पर हुननि जी जेको हाणे साम्हूं अचनि था कागज़ात ऐं निकाहनामो वग़ैरह उन में इहो थियो आहे त लाड़काने जो जेको आहे सो लाहौरी महले जो ई मदरसो आहे जिते हुन वञी करे इस्लाम क़बूल करण खां पोइ निकाह कयो आहे ऐं ज़ीशान लिगारी सां हुन निकाह करे छॾियो आहे। जी ठीकु आहे निसार खोखर, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। निसार खोखर इन मामले जा वधीक तफ़सील ॾेई रहियो हो। लाड़कानो में गुम ॼाणायल हिंदू नारी सोनिका भी मज़हब मटाए छॾियो आहे। सोनिका लाड़कानो वासी नौजवान ज़ीशान लिगारी सां शादी करे छॾी आहे। संदसि नओं नालो हानिया रखियो वियो आहे। इन हवाले सां सोनिका उर्फ हानिया जो चवणु आहे त हुन मर्ज़ीअ सां मज़हब मटाए ज़ीशान सां शादी कई आहे। SSP लाड़कानो जो इन बाबति चवणु आहे त सोनिका बाबति इश्तिहार पढ़ियो अथमि। वालदेन जी ख़्वाहिश मूजिबि कार्रवाई कबी। टाइम न्यूज़ लाड़कानो जे रिपोर्टर निसार खोखर भी SSP लाड़कानो इमरान कुरैशी सां राब्तो कयो, जंहिंखे ॿुधायो त छोकिरी जेका आहे उहा 24 सालनि जी आहे। हुन BSc कई आहे, ग्रेजुएट आहे, पंहिंजी मर्ज़ीअ जी मालिक आहे। पोइ बि संदसि वारसनि जे चवण ते कानून मूजिबि जेका कार्रवाई मुमकिन हूंदी उहा कई वेंदी। हिंदू नारी सोनिका लाड़कानो जे लाहौरी महले जे हिकु मदरसे में इस्लाम क़बूल करे वरितो आहे ऐं उन लाड़कानो वासी जेको नौजवान आहे ज़ीशान लिगारी उन सां शादी भी करे छॾी आहे। इन हवाले सां सोनिका उर्फ हानिया जो बयान भी साम्हूं आयो आहे। संदसि चवणु आहे त हुन मर्ज़ीअ सां मज़हब मटाए ज़ीशान सां शादी कई आहे। ज़ीशान लिगारी ऐं संदसि वारिसनि ख़िलाफ़ कंहिं क़िस्म जी कार्रवाई न कई वञे। SSP लाड़कानो जो चवणु आहे त सोनिका बाबति इश्तिहार पढ़ियो अथमि। वालदेन जी ख़्वाहिश मूजिबि कार्रवाई कबी। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। लाड़कानो में गुम ॼाणायल हिंदू नारी सोनिका भी मज़हब मटाए छॾियो आहे। सोनिका लाड़कानो वासी नौजवान ज़ीशान लिगारी सां शादी करे छॾी आहे। संदसि नओं नालो हानिया रखियो वियो आहे। मर्ज़ीअ सां मज़हब मटाए ज़ीशान सां शादी कई आहे। सोनिका और हानिया जो बयान भी साम्हूं आयो आहे। सोनिका जो चवणु आहे त हुन मर्ज़ीअ सां मज़हब मटाए लाड़कानो वासी नौजवान सां शादी कई आहे।
नौजवान ज़ीशान लिगारी ऐं संदसि वालिदेन ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न कई वञे। इन हवाले सां अॻभराई बि थी आहे। ज़रियनि जो इहो चवणु आहे नाज़रीन त ज़ीशान जो जेको भाउ आहे इरफान लिगारी पुलिस खेसि गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। लाड़काणो मां ही ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। गुम ॼाणायल हिंदू नारी सोनिका मज़हब मटाए छॾियो आहे। उन लाड़काणो वासी नौजवान ज़ीशान लिगारी सां शादी करे छॾी आहे। ज़रियनि जो इहो चवणु आहे त पुलिस पारां कार्रवाई जेका आहे उहा कई वई आहे। ज़ीशान जे भाउ इरफान लिगारी खे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल कयो वियो आहे।